अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ज़हीर हसन जलबानी शफ़ान नवाज़ ऑफिशियल चैनल ते तव्हां सां मुख़ातिब आहियां। जीअं तव्हांखे ख़बर आहे त हाणे असांजी जेको पाकिस्तानी स्टडी जी क्लास जारी आहिनि। हाणे पाकिस्तानी स्टडी जी क्लासिस में असां 2 क्लास हलाए चुका आहियूं ऐं उन में जेको हाणे असां 3 क्लास जारी रखंदासीं। व्हेन डिड मुस्लिम लीग स्टार्ट सिविल डिसओबीडेंस मूवमेंट इन KPK। मुस्लिम लीग सिविल नाफ़रमानी जेका मूवमेंट जी तहरीकी KPK में वह कॾहिं शुरू कई इन 1947 ईस्वी में, इन विच अमेंडमेंट NWFP is renamed as KPK। NWFP यानी कि नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोविंस जंहिंखे सरहद पिणु चयो वेंदो हो, उनखे KPK नालो ॿीहर कॾहिं ॾिनो वियो? 18th कहिड़ी अमेंडमेंट तौर ते ॾिनो, यानी कि आइन में कहिड़ी तरमीम कई वई जो उनखे नालो ॾिनो वियो? उनखे चइबो उहा जेका तरमीम आहे 18th अमेंडमेंट, माना 18वीं तरमीम जे ज़रिए उनखे ॾिनो वियो। When did NWFP renamed as KPK? NWFP खे यानी सरहद खे या नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोविंस जेको आहे एब्रीविएशन आहे हुनजी, उनखे KPK जो नालो कॾहिं ॾिनो वियो? नवंबर 2010 में, नवंबर 2010 ईस्वी में। उन खां पोइ हू वॉज द फर्स्ट गवर्नर जनरल ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान जो पहिरों गवर्नर जनरल केरु हो? कॉमन सवाल आहे। कायद अज़म मोहम्मद अली जना। When did कायद अज़म बिकम गवर्नर जनरल ऑफ पाकिस्तान? कायद अज़म पाकिस्तान जो गवर्नर जनरल कॾहिं थियो? 15 अगस्त 1947, 15 अगस्त 1947 यानी पाकिस्तान जी आज़ादी जे हिकिड़े ॾींहं खां बाद में। When was ऑब्जेक्टिव रेज़ोल्यूशन पास्ड? ऑब्जेक्टिव रेज़ोल्यूशन कॾहिं पास कयो वियो? मार्च 12, 1949। हाणे ऑब्जेक्टिव रेज़ोल्यूशन हो छा? ऐं ऑब्जेक्टिव रेज़ोल्यूशन असल में जेको आहे सो आइन छाकाणि त अञा न ठहियो, इन करे मुल्क खे हलाइण लाइ जेको कानूनी दस्तावेज़ जंहिंखे चइजे आइन जो ई नमूनो हो, उहो जेको आहे सो उन तहत ऑब्जेक्टिव रेज़ोल्यूशन खे ठाहे वियो। उहो 12 मार्च 1949 जंहिं ते मुल्क जे कानून जो निज़ाम हलियो। फर्स्ट कॉन्स्टिट्यूट असेंबली वॉज डिसॉल्व बाय। पहिरीं जेका आहे आइनी असेंबली खे कंहिं टोड़ियो? गवर्नर जनरल ग़ुलाम मोहम्मदान, अक्टूबर 24, 1954। गवर्नर जनरल ग़ुलाम मोहम्मद 24 अक्टूबर 1954 ते पहिरीं आइनी असेंबली खे टोड़ियो। व्हेन वॉज 1956 कॉन्स्टिट्यूशन इन्फोर्स्ड? 1956 जेको आइन हो मुल्क में कॾहिं लागू कयो वियो? 23 मार्च। ये तारीख़ यादि करण जी आहे, अहम सुवाल आहे। करारदादे पाकिस्तान जो ॾींहुं हूंदो आहे 23 मार्च ऐं उनखे करारदादे पाकिस्तान तौरु मल्हायो वेंदो आहे। उन ॾींहं ते जेको आहे 1956 जो आइन 56 जेको आइन आहे मुल्क में लागू कयो वियो। 1956 कॉन्स्टिट्यूशन इज़ प्रिपेयर्ड इन? केतिरे वक़्त में 1956 जो आइन ठाहे वियो? लेस देन 1 ईयर, 1 साल जे बि घटि अरसे में उहो ठाहे वियो। इन विच कॉन्स्टिट्यूशन गवर्नर इज़ रिप्लेस्ड बाय प्रेसिडेंट? कहिड़े आइन में गवर्नर जी जॻह ते सदर खे जेको आहे सो यानी सदर खे मुक़ररु कयो वियो? हाणे गवर्नर जनरल जी जॻह ते हाणे सदर सॼो वेंदो हो, जो कॾहिं थियो? 1956 में, 1956 ईस्वी में। पाकिस्तान वॉज डिक्लेयर इन एज इस्लामिक रिपब्लिक इन विच कॉन्स्टिट्यूशन? कहिड़े आइन में पाकिस्तान खे इस्लामी जमहूरिया करार ॾिनो वियो? 1956 वारे आइन में। Constitution of 1956 was abrogated by General Muhammad Ayub Khan. When did General Ayub Khan impose material law? General Ayub Khan material law कॾहिं जेको आहे सो लागू कयो? 7 अक्टूबर 1958, 7 अक्टूबर 1958 ईस्वी ते। Which constitution is prepared by General Ayub Khan? जनरल अयूब खान कहिड़ो आइन बणायो? कॾहिं आइन बणायो? 1962 कॉन्स्टिट्यूशन 1962 ईस्वी वारो आइन। व्हेन वॉज 1962 कॉन्स्टिट्यूशन इम्पोज्ड? जून 8। लागू कॾहिं कयो वियो 1962 वारो आइन? जून जी 8 तारीख़ 1962 ईस्वी में। द कॉन्स्टिट्यूशन ऑफ 1962 रिमेन्ड इन फोर्स अबाउट हाउ मेनी ईयर्स? 1962 वारो जेको आइन आहे उहो तक़रीबन कॾहिं रहियो, केसि ताईं रहियो? अबाउट 7.5 ईयर्स, तक़रीबन 7.5 साल। व्हेन डिड प्रेसिडेंट अयूब रिज़ाइन फ्राम? त
प्रेसिडेंटशिप जनरल अयूब सदारत तां इस्तीफ़ा कॾहिं ॾिनी? 25 मार्च 1969। अहम सवाल आहे। 5 मार्च 1969 ईस्वी ते जेको जनरल अयूब ख़ान इस्तीफ़ा ॾिनी। हू टुक ओवर द चार्जिस ऑफ गवर्नमेंट आफ्टर अयूब ख़ान? जनरल अयूब ख़ान जी सरकार यानी कि सरकार हुकूमत छॾण खां पोइ उन जा चार्ज कंहिं संभालिया हुकूमत जा? जनरल अयूब ख़ान। ये हिकु जनरल हो, फौजी जनरल। When did East Pakistan separate from Pakistan? वेस्ट पाकिस्तान, ओलह पाकिस्तान, ओभर पाकिस्तान, ओलह पाकिस्तान खां कॾहिं जुदा थियो? 16 दिसंबर 1971। बांग्लादेश जी आज़ादी जो ॾींहुं 16 दिसंबर 1971। बंगाल जेको पहिरियों पाकिस्तान जो सूबो हो यानी कि ईस्ट ऐं वेस्ट पाकिस्तान जे नाले सां ॿ सूबा सॾिया वेंदा हुआ, जंहिंखे सानेहाए मशरिक़ी पाकिस्तान पिणु चयो वेंदो आहे। When was 1973 कॉन्स्टिट्यूशन imposed पाकिस्तान? पाकिस्तान में 1973 ईस्वी जो आइन जेको आहे कॾहिं लागू कयो वियो? 14 अगस्त 1973 यानी 14 अगस्त 1973 ईस्वी ते। अहम सवाल आहे, इनखे यादि करे छॾियो डेट खे। ऐं 14 अगस्त पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं आहे। When was parliamentary system introduced? पार्लियामेंटी सिस्टम कॾहिं मुतारिफ़ करायो वियो? 1973 कॉन्स्टिट्यूशन 1973 ईस्वी जे आइन में। How many amendments have been made till now in 1973 कॉन्स्टिट्यूशन? हींअर ताईं 1973 ईस्वी जे आइन में केतिरियूं तरामीम कयूं वियूं आहिनि? आंसर आहे 24 यानी 24 तरामीम कयूं वियूं आहिनि। हू वॉज द फाउंडर ऑफ ईस्ट पाकिस्तान? मशरिक़ी पाकिस्तान जो बानी केरु हो? शेख मुजीबुर रहमान। हू वन द जनरल इलेक्शन ऑफ 1970? 1970 वारी जेका जनरल इलेक्शन हुआ कंहिं खटी? शेख मुजीबुर रहमान बिलोंग टू अवामी लीग पार्टी। अवामी लीग पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ शेख मुजीबुर रहमान जेको आहे सो इलेक्शन खटी। When did war between India and Pakistan begin of 1971? December 3 दिसंबर ते। Who was the Prime Minister of Pakistan at the time of separate of East Pakistan? मशरिक़ी पाकिस्तान जे जुदा थियण महिल, ओलह पाकिस्तान जे पाकिस्तान खां जुदा थियण महिल पाकिस्तान जो वज़ीर अज़म केरु हो? ज़ुल्फ़िकार अली भुट्टो। Second Islamic Summit Conference was held in Lahore, February 22, 1974. How many delegates of Muslim states participate in Second Islamic Summit Conference? केतिरनि मुस्लिम रियासत जे सरबराहनि इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस में शिरकत कई? 40 यानी 40 यानी 40। चैप्टर जोग्राफी ऑफ पाकिस्तान आहे, उन में क्वेश्चन नंबर 1 आहे। इन विच कॉन्टिनेंट पाकिस्तान इज सिचुएटेड? पाकिस्तान कहिड़ी खंड में वाक़िअ आहे? एशिया में। व्हाट इज़ द टोटल एरिया ऑफ पाकिस्तान स्क्वायर किलोमीटर? पाकिस्तान जो जेको आहे सो मुकमल एरियो जेको आहे उहो केतिरो आहे? 7,96,196 स्क्वायर किलोमीटर। 7,96,096 स्क्वायर किलोमीटर जी एरिया ते पाकिस्तान मुश्तमिल आहे। फाटा स्टैंड्स फॉर? फाटा जो जेको फुल फॉर्म आहे फेडरली एडमिनिस्ट्रेटेड ट्राइबल एरिया। एरिया वाइज विच इज़ द लार्जेस्ट प्रोविंस ऑफ पाकिस्तान? इलाइक़े जे हिसाब सां पाकिस्तान जो वॾे में वॾो सूबो कहिड़ो? बलोचिस्तान। पॉपुलेशन वाइज विच इज़ द लार्जेस्ट प्रोविंस? पाकिस्तान जो आबादी जे लिहाज़ खां सभ खां वॾो सूबो कहिड़ो आहे? पंजाब। यानी कि एरिया जे हिसाब सां बलूचिस्तान वॾो आहे, आबादी जे हिसाब सां पंजाब वॾो आहे। विच इज़ द स्मॉलेस्ट प्रोविंस ऑफ पाकिस्तान पॉपुलेशन वाइज? पॉपुलेशन जे हिसाब सां वरी पाकिस्तान जो नंढे में नंढो यानी आबादी जे हिसाब सां नंढे में नंढो सूबो कहिड़ो आहे? बलूचिस्तान। यानी इलाइक़े जे हिसाब सां वॾे में वॾो बलूचिस्तान आहे ऐं आबादी जे हिसाब सां वरी नंढे में नंढो बलूचिस्तान आहे। विच इज़ द स्मॉलेस्ट प्रोविंस ऑफ पाकिस्तान? एरिया वाइज पाकिस्तान जो इलाइक़े जे हिसाब सां नंढे में नंढो सूबो कहिड़ो आहे? KPK। व्हाट इज़ द टोटल एरिया ऑफ सिंध? सिंध जो जेको आहे सो मुकमल एरिया कहिड़ो आहे? केतिरो आहे? 1,40,914 स्क्वायर किलोमीटर। 1,40,914 स्क्वायर किलोमीटर आहे। व्हाट इज़ द टोटल एरिया ऑफ बलूचिस्तान? बलूचिस्तान जो मुकमल इलाइक़ो कहिड़ो आहे? केतिरो आहे? 3,47,190 स्क्वायर किलोमीटर। 3,47,190 स्क्वायर किलोमीटर जो एरिया आहे। व्हाट इज़ द टोटल एरिया ऑफ KPK? KPK जो मुकमल एरिया केतिरो आहे?
74,521 स्क्वायर किलोमीटर्स। व्हाट इज़ द टोटल एरिया ऑफ पंजाब? पंजाब जो मुकम्मल इलाइक़ो केतिरो आहे? 2,05,345 2,05,345 स्क्वायर किलोमीटर जो एरिया है पंजाब जो। व्हाट इज़ द टोटल एरिया ऑफ इस्लामाबाद? इस्लामाबाद जो मुकम्मल एरिया केतिरो आहे? 906 स्क्वायर किलोमीटर 906 स्क्वायर किलोमीटर है। व्हाट इज़ द टोटल एरिया ऑफ फाटा? फाटा जो मुकम्मल इलाइक़ो केतिरो आहे? 27,220 स्क्वायर किलोमीटर 27,220 स्क्वायर किलोमीटर जेको आहे एरिया है। विच साइड ऑफ एशिया पाकिस्तान इज़ लोकेटेड? पाकिस्तान एशिया जे कहिड़े इलाइक़े में वाक़िअ आहे? साउदर्न साइड यानी ॾखण वारी साइड में, यानी साउथ एशिया में, ॾखण एशिया में पाकिस्तान वाक़िअ आहे। हाउ मेनी कंट्रीज़ हैव डायरेक्ट बॉर्डर विद पाकिस्तान? नेम देम। पाकिस्तान जे मुल्क सां कहिड़नि मुल्कनि जा बॉर्डर लॻनि था, उन्हनि जा नाला ॿुधायो। इंडिया, चाइना, अफ़गानिस्तान ऐं ईरान। विच नाइबर कंट्री लाइज़ इन द ईस्ट ऑफ पाकिस्तान? कहिड़ो पाकिस्तान जो मुल्क आहे जेको पाकिस्तान जे ओभर में वाक़िअ आहे? इंडिया। इंडिया जेको आहे पाकिस्तान जे ओभर में वाक़िअ आहे। व्हाट इज़ द टोटल लेंथ ऑफ कॉमन बाउंड्री लाइन बिटवीन पाकिस्तान एंड इंडिया? पाकिस्तान ऐं इंडिया जे हिंदुस्तान जे विच में जेका बाउंड्री आहे उन जी टोटल लेंथ केतिरी आहे? 1610 किलोमीटर 1610 किलोमीटर आहे। असांजो अॼु जो क्लास असांजो हिते इख़्तिताम थो थिए। शबाना नवाज़ ऑफिशियल चैनल सां जुड़ियल रहंदा ऐं पंहिंजी तयारी कंदा। यकीन तव्हांखे क्लास ज़रूरु सम्झ में आयो हूंदो ऐं बार बार ॿुधणु ऐं बार बार उनखे दोहिराइणु ऐं नोट्स जे ज़रिए बि हिन जी तयारी करणु इहो तव्हांजो कमु आहे। अलाह साईं तव्हांजो हामी नासिर थींदो, अलाह साईं तव्हांजी मदद कंदो ऐं जेको पढ़ंदो अलाह साईं इंशाअल्लाह तव्हांजे ज़हन जी ॻाल्हियूं फिट थींदियूं वेंदियूं अलाह जे हुकुम सां ऐं पंहिंजी तयारी जारी रखंदा। दुआऊं में ज़रूरु यादि कंदा।